करमपुर बैंक चौक मोहल्ले रिवासी नज़र मोहम्मद शेख संदस घरवारी मसमात बशीरा शेख तमाम फैमिली समेत पंहिंजे वॾे पुटु इम्तियाज़ शेख खां लातालगीअ जो इज़हार कंदे चयो आहे त असांजो पुटु इम्तियाज़ शेख ग़लति माण्हुनि जी सोहबत में अची वियो आहे, जेको अॻु बि ग़लति कमु करे चुको आहे ऐं हाणे ग़लति माण्हुनि जी सोहबत में रहे थो ऐं सोशल मीडिया ज़रिए पंहिंजा इंतिशारी बयान वायरल करे थो। असीं ग़रीब आहियूं, अॻु बि असां उन जे कयल ग़लति कमनि जो ॾंढ ॾोह भरियो आहे। उन जे बावजूदि असांजो पुटु इम्तियाज़ शेख ग़लति कमनि ऐं ग़लति माण्हुनि जी सोबत खां पासो नथो करे। असीं सभु हिन बयान ज़रिए पंहिंजे पुटु इम्तियाज़ शेख खां सभु घर भाती लातालगीअ जो इज़हार कयूं था। इम्तियाज़ शेख अॻिते लाइ जेको बि ग़लति अमल कंदो उन जो ज़िम्मेवार पाण हूंदो। नौजवान इम्तियाज़ शेख जे पीउ माउ ऐं घर भातियुनि जावेद उस्मान विजाराणी सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॿुधूं था। जी नाज़रीन, असीं वक्त मौजूद आहियूं करमपुर जे बैंक चौक मोहल्ले रवासी नज़रमुन शेख जे घर में, जिते नज़रमुन शेख जेको आहे त पंहिंजी फैमिली समेत पंहिंजे नौजवान पुट खां जेको आहे त बेज़ारी जो इज़हार कयो आहे ऐं उनजो वधीक छा चवणु आहे, अचो त उन सां ॻाल्हायूं था। आहे त उन अॻ में बि थोरा ग़लति कम कया आहिनि, असां उन को बेज़ारी कयूं था। सभई जेकी बि फैमिली आहे उहो इम्तियाज़ को पंहिंजे पुट खां असां बेज़ारी ॾियूं था पिया। अॻिते जे लाइ कोई बि ख़फ़ो नफ़ो आहे उनजो पाण ज़िम्मेवार आहे। असां मिसकीन माण्हू आहियूं, असांजी बेज़ारी अथसि बेज़ार कयईं ॾाढो, कंहिं सां दर कंहिं महिल काथे रहूं पिया, कंहिं महिल काथे रहूं, असांजो उन सां वेझो वास्तो न वञे। हर को पंहिंजो पाण ॼाणे, उहो वञी जीअं वञे कयो त असांजो उन सां वेझो वास्तो न वञे। ग़लति कमु करे पियो? हा, ग़लति कमु करे पियो। ग़लति माण्हुनि सां दोस्तियूं आयासीं, असांजी उन सां बेज़ार आहे। मुंहिंजो पीउ, असां सॼी घरनि जी फैमिली असांजो बेज़ार, असांजो भाउ आहे, इन भले मारनि असांजो वेझो चवणु चाहियूं था त अॻ में बि असांखे घणो ई उन दर पदर कयो आहे। हाणे बि असांखे माना सोबत पराए माण्हुनि में हिकिड़े लुंभनि माण्हुनि जे विच में अची करे असां सां ॾाढो ज़ुल्म करे थो। केॾी महिल कहिड़ा करे थो, केॾी महिल कहिड़ा ड्रामा करे थो। असांजी बेज़ारी अथसि उन खे, इम्तियाज़ खे, सॼे भाइनि जी, असां माउ जी, पीउ जी, सॼी फैमिली जी बेज़ारी आहे। उहो जेको बि क़दम खणे उन जो ज़िम्मेवार उहो पाण आहे, जेके असां पंहिंजी ज़िम्मेवारी अॻ में ई असांखे ॾंड चटियूं हर शइ खोड़ ई भरायूं आहिनि। असां ग़रीब आहियूं, असां हाणे न भरे सघंदासीं। जी नाज़रीन, नौजवान इम्तियाज़ शेख जे पीउ नज़रमुन शेख ऐं संदसि माउ बशीरा शेख जो चवणु हो त असांजो जेको नौजवान पुटु इम्तियाज़ शेख आहे उहो कुझु वक़्त खां ग़लति माण्हुनि जी सोबत में अची वियो आहे। हुन अॻु बि ग़लति कमु कया आहिनि, जंहिंजो असां वॾे ॾंड ॾोह जी सूरत में जेको आहे तावान अदा कयो आहे ऐं हाणे बि उहो ग़लति माण्हुनि जी सोबत में रहे थो ऐं ग़लति कमु जेको आहे करे थो। हुननि जो चवणु हो त अॼु खां पोइ जेको असांजो इम्तियाज़ शेख जो वॾो पुटु हो उन सां असांजो को बि तालुक़ु न आहे। असां जेके आहियूं माउ पीउ ऐं उन खां अलावा जेकी बि असांजी फैमिली आहे, असां जेको आहे त इम्तियाज़ शेख खां लातालुकी जो इज़हार कयूं था। अॼु खां पोइ इम्तियाज़ शेख जेको बि ग़लति कमु कंदो उनजो उहो ज़िम्मेवार पाण हूंदो। न्यूज़ करमपुर।